जहर जिंदगी बाबा ही अम्मा का पुट मुखे तुंजो ही सहारो है। जब हाँ जे तू मुझी जिंदगी के बारे में सुठो सोचींदे तो मुझो मालिक तोसा भी सुठो कंदो। मुझी प्यारी मिठड़ी भेण मैं तुझे लाए सुठो सोचो आहे। मां को तुझो दुश्मन थोड़ी है जो तोखे बरंदड़ मच में विझंदुसि। ओठे वारन जो घर के बरंदड़ मच खां घट ना है मुझा भा। चरी जेकरे तू जो असा उते रिश्तो कंदासी तो उन्हन का सा वायदा वचन वठी पोई तो खेडींदासी। इए तो के धड़कन वांगुर थोड़े छडींदासी। हाँ सही हाँ ये दिला वारस थोड़ी है जो बस ये अदिय जो संग वनी उन्हन के इए नी दासी सारा सबन जे सामू लिखतू थी दियो दस्तावेज थीदा इए थोड़ी है बस जो इए जान अंधेरी नगरी ना है। हाँ गुलाम बैठो ये मुंह थोड़ी है जो अदिय के तकलीफ इंदी न दा ये कौन थींदो। भले अमा केतरा भी शर्त रखो केतरियूं भी जमानतू वठो पर हिकड़ो दफो ओठे वारन वट मुझो रिश्तो थियण खां पोइ हवा जा हथ कटजी विंदा पोइ भले हू मुझे मथों केतरो भी जुल्म कर हवा उन्हनि के कुछ भी न चई सघंदा। जेकॾहिं गफ़ार खान ज़मानत ॾे त पोइ छा ओठे वारा कुछ सघंदा। भाॼाई रहिस एतिरो भी वांदो नाहे जो रोज रोज असां जे मसलन जे विच में बीठो हूंदो। मुझी भेण तू को भी भाव न करे मां अञा सिद्ध वेठो आहियां। तुझी जिते भी शादी कराईंदुमि न असुल तुझे वार के भी तो न ईंदो। हाँ इहो तो साइन भाव जो वाइदो आहे। छा तोखे भाउ ते एतबार कोन्हे को। तव्हां मुंहिंजी शादी रबन सां छो नथा करायो। मां उते सुखी रहंदसि। हाँ जेकॾहिं उते मूंखे को दुख भी मिलियो न त अव्हां खे कॾहिं कुछ कोन चवंदसि। इहो अव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे। छोरी वॾी ज़िद्दी आहे हिन जे दिल ऐं दिमाग़ तां रबन जो नालो वञे ई कोन थो। अदी तू हाणे रबन के विसारे छॾ इन में असां सभिनि जी भलाई आहे। तुझो निकाह मां लुकमान सां थो करायां। हाँ जेकॾहिं तोखे तकलीफ़ ॾिनऊं न मां वेठो आहियां असुल सुरू खणी छॾियां। कुर्बान यारन जी साह वारी रग ते लत अची वई आहे। हाणे त हिननि जो ॻाल्हाइण ई बंदि थी वियो आहे। राणा ज़ियादार बना यार गाल त ॿुधजे करे न माण्हू जे बुत में ख़ारिश थींदी आहे। हाँ त वो छा कंदो आहे बेगर के बुत में अदा ख़ारिश थींदी आहे न। हाँ या हणंदो आहे थुड़ में मथो या वरी ॾींदा थ्रेशर में मुंहुं। चइबो त तव्हांजी मस्ती अञा मुई न आहे। कुर्बान हे वॾा आहिनि बेइज़्ज़त इज़त वारा हूंदा आहिनि सोचींदा आहिनि हिननि खां मंग खसिजी वई आहे पोइ बि आकड़ नथी वञनि वॾा बेइज़्ज़त आहिनि। अदा कुर्बान हिननि चरनि जी आकड़ तॾहिं बरंदी जॾहिं हीअ सॼे ॻोठ जे साम्हूं कुटबा। बल्ले बल्ले सही हाणे भोली थी उठन जा कद कछे घणी नमूनेबाज़ी न कयो ऐं तव्हां निकिरण जी कयो। जी अरे ही बा आहिनि ॿ। हाँ असां बि आहियूं ॿ। हाँ पोइ भला थी वञे मुक़ाबलो। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ ॿधूं था संदरो। ॿधो असां बि ॿधूं था संदरा। लुकमान ठीकु आहे अदा वदा मलाखड़े जी तयारी था कयूं हिननि जे बुत जी ख़ारिश लायूं। सही ख़ारिश का बि ज़रूरत न आहे। जॾहिं गंद में भितर हणबा आहिनि न त छंडा जी मुंहं में लॻंदा आहिनि तंहिं करे गंद खे उते ई रहण दो। हलो बची विया। दुआ कयो हिन उठ गे पिता अचई थो नी भागो मां त चवाई थो इहो ईंदो अजायो हणदो ॻाड़ी कंदो पंहिंजी बेइज़्ज़ती। मां त चवाई थो लुकी हलूं जाई। हाँ निकिरे थो निभागन शायद ॾिसी वरितो ऐं खिसकी विया पर वींदा काॾे। मां बि बोरिंग वारे नंबर तां चक्कर हणी मोटां थो पोइ ओचितो मथां अची हणण थो छापो लाहियां थो खल पुठीअ तां ऐं जे ईअं न कयुमि न त कमाल खान मुंहिंजी पुठीअ तां खल लाहे छॾींदो। कमाल खान ये दस है कमाल खान तू हिन घर जे उसूलन खां चङी तरह वाक़ुफ़ आहीं। ये दस है ऐं इहा बि तोखे ख़बर आहे त अॼु ताईं मुंहिंजे घर में मुंहिंजे सालनि बि पेर नाहे रखियो। समझियो सदा साईं
तव्हांखे शानी जे मामे जो अचणु हिते सही न लॻो। ॻाल्हि सही या ग़लति जी नाहे, ॻाल्हि आहे उसूल जी, हिन घर जे मान ऐं मर्तबे जी ऐं इज़त जी। इहो उसूल मुंहिंजो न, पर असांजे ख़ानदान जी पीढ़ी दर पीढ़ी खां हलंदो थो अचे। अदा साईं, जेके असांजा वॾड़ा हुया न, उहे दकियानोसी ख़्यालनि जा मालिक हुया, पर हाणे ज़मानो मॉडर्न थी चुको आहे। जेकॾहिं ज़मानो मॉडर्न बणिजी चुको आहे त पोइ छा हर एरे गेरे खे घर में अचण वञण जी इजाज़त ॾेई छॾियूं? उहे अहिड़ा गेरा न, पर मुंहिंजी घरवारी शानी जा मिट हुया। पर रुखसार बेगम सां उन्हनि जो को बि रिश्तो कोन हो। हाणे जेकॾहिं रुखसार बेगम जा मिट ईंदा त उहे शानी बेगम लाइ नामहरम हूंदा, ऐं हिन हवेलीअ में कंहिं बि नामहरम माण्हूअ जो अंदरि अचण ते पाबंदी आहे, ऐं जंहिंजो तक़दुस क़ाइमु रखणु असांजे मथां फर्ज़ बणिजे थो। ऐं मूंखे इहा उमेद आहे तो मां त अहिड़ी ग़लतीअ खे ॿीहर न दोहरायो वेंदो। पर अदा साईं, बस इन मामले में मां तोसां वधीक बहस करणु नथो चाहियां। मूंखे जेको तोसां ॻाल्हाइणो हो उहो मूं ॻाल्हाए छॾियो। हाणे उन ते अमल करणु या न करणु इहो तुंहिंजो कमु आहे। पाणी ॾे। खीरी थोरो सोच, जेकॾहिं रबन खे मीरा नथी मिले त छा रबन पाण खे संभाले सघंदो? सावण असांजा पुट दिलेर आहिनि, केॾो बि न सदमो मिले न ख़ुशीअ सां बर्दाश्त करे वेंदा। कहिड़ी इहे मसला ॿिया अथई, प्यार जो मसलो ई ॿियो आहे। तूं ॿुधंदी नाही त रबन छा चवंदो आहे, मीरा जे घर ते कंहिं ॿिए जी ॼञ वञण ई कोन ॾींदुसि। कोठे वारा निभागा वॾी चाल खेड़ी विया आहिनि। हाणे मीरा जो संग रबन खे कॾहिं न मिलंदो। इहो ई त मूंखे ख़ौफ़ आहे। जंहिं ॾींहुं न ओठे लुकमान सां मीरा जी शादी कराई, उन ॾींहुं रबन को वॾो नुक़सान न करे विझे। खेरी जेकॾहिं ईअं थिए थो न त पोइ हिन जन्नत जहिड़े घर खे दोज़ख थियण खां केर बि बचाए नथो सघे। हा सावण, रबन खे हाणे इन ॻाल्हि तां लाहिणो ई पवंदो। खेरी जेकॾहिं रबन खे इन ज़िद तां लाहिणो आहे न त पोइ इहो कमु राणो ऐं पठाणी करे सघनि था। राणे ऐं पठाणीअ खे अकेलाईअ में वेही मूं काफ़ी कुझु सम्झायो आहे त जीअं उहो मीरा खे विसारे छॾे, ऐं चयो अथमान त रबन लाइ असां के ॿिए हंधा रिश्तो था हथ कयूं। एतिरो जल्दी शादीअ लाइ राज़ी कोन थींदो। जेकॾहिं रुगो मीरा जे ज़िद तां लथो न तॾहिं बि असां कमायो। हाणे त रईस बि उन्हनि जो पासो वठंदो। हा खेरी, रेस साफ़ सुथरनि लफ़्ज़नि में चयो आहे त जेकॾहिं गुलाम रिश्तो ॾियण ई नथो चाहे त मां उनजे मथां ज़बरदस्ती न कंदुसि। इन ये निभागे गुलाम खे इन ये ओठे वारनि लखे रुपया खाराया हूंदा, तॾहिं त उनजी वञी कच्छ में वेठो आहे। अदी अदी तूं परेशान न थी, बाबा वियो आहे, अलाह कंदो त खैरू खे वठी ईंदो। अदा मां खैरू ते परेशान न आहियां, पंहिंजी क़िस्मत ते आहियां। तुंहिंजी क़िस्मत भली थींदी, मां तो लाइ दुआ घुरंदुसि। बाबा चवंदो आहे त जंहिं लाइ दुआ घुरो उनजी क़िस्मत संवरी पवंदी आहे। बाबा सही चवंदो आहे त दुआ लॻंदी आहे, पर जंहिंजी क़िस्मत ही ख़राब हुजे उनखे कहिड़ी दुआ लॻंदी। भली थींदी तुंहिंजी क़िस्मत अदी, तमामु भली थींदी। जे मां खैरू वटि वापसि बि वियमि न
त मुंहिंजे भाइरनि खे ख़बर पइजी वेंदी, पोइ मूंखे उते बि न रहण ॾींदा। अदी भला इहो त ॿुधाए, छा खैरू तुंहिंजो मुड़ुसु आहे? न, उन सां शादीअ जो इरादो आहे, पर शादी न कई अथनि। ख़ुदा कंदो त तुंहिंजी शादी जल्द खैरू सां थी वेंदी। ख़ुदा कंदो त तुंहिंजी दुआ जल्द घामदी। आमीन। अल्लाह तू ईंदड़ जो भी खैर, न ईंदड़ जो भी खैर। फकीर साईं, चलिया बाबा है। फकीर साईं, दुआ कर त मुंहिंजी दिल जूं मुरादूं पूरी थियनि। अल्लाह आबाद कंदी। तूं मूंखे सुठो माण्हू नज़र थो अची जो सॾु करे ख़ैरात ॾिनी अथई। हूअं त असां फ़क़ीरनि खे केरु ॾिसे ई कोन थो बाबा। फ़कीर साईं, मुंहिंजो भाउ वॾो सखी माण्हू अथई। मालिक सदाईं तव्हांखे आबाद रखंदो। आमीन। हिन तरफ़ खैरू हिकु हमरा सां गॾु मोटरसाइकिल ते वञे पियो। छा तव्हां हुनखे सुञातो? खैरू हुयो? फकीर साईं, ॿ हमरा वञनि सही पिया, पर असां हुननि खे न सुञातो। भला इहे ॿई हमरा तरफ़ कहिड़े विया? मुंहिंजे ख़्याल में इहे शहर तरफ़ विया, पर इहे अॼु तव्हांखे कोन मिलंदा। ख़ैर आहे, जेकर अॼु न मिलिया न त सुभाणे हुननि सां मिली वठंदुसि। भला ॿुध फ़कीर साईं, तव्हांजो हिननि में कहिड़ो कमु? कई ज़माने जा कम आहिनि। मालिक साईं तव्हांखे आबाद कंदो, ख़ुशि हूंदो। हलण जी करो था। यार हिन फ़कीर जो खैरू में कहिड़ो कमु? इहा ॻाल्हि सम्झ में न आई। जेको बि कमु हुजेसि, असांजो छा? तूं हलण जी कर अदा, देरि थी वई आहे। अदा वॾो होश में न हूंदो, सॼो ॾींहुं पाण शहर में गुम करे छॾियोसीं। अदा वॾो भले जेकॾहिं होश मां निकिरे थो त भले निकिरे, जेसि ताईं मां हिन फ़कीर जो पेरो खणी दर कोन कंदुसि, वापसि कोन मोटंदासीं। इन करे गाॾी वापसि मोटाए त हिन फ़कीर जी जासूसी था कयूं, पर इन हिसाब सां ये फ़कीर खे असां ते शक न पवे। रबन हा तोसां ओठे वारा सुठी मल करे वे। वॾा कमीना आहिनि बाबा, इन्हनि सां केरु पुॼे? रबन अहिड़ो हुननि खे ज़रूर मोह ॾेई वेंदा। हिते कचहरी पिया कयो, आयो न कमदार, कंदो सभिनीनि खे बेस्तो। ओए उथो यार, कमु कयूं। अरे माठ करे वेहो, कमदार जी मज़ूरी ते थोरी आया हो जो तव्हांखे बेस्तो कंदो। फसूल आबाद असां था कयूं, असांजी मर्ज़ी। दिलि चवंदी त कमु कंदासीं, दिलि न चवंदी त वेही रहंदासीं। तव्हांखे कुझु न चवंदो, बाक़ी असां ग़रीबनि खे बेस्तो ज़रूर कंदो। वेहो वेहो वेहो, कमदार जेकॾहिं तव्हांखे कुझु चयो न, असां सां पाण ई मुंहुं ॾींदासीं। हा अदा थियो था, हिते त फतेह अली खान वारी कचहरी थी हले। कमदार, कचहरी में गुज़ारतूं हलनि थियूं। छा गुज़ारत भॼींदे छा? गुज़ारत आहे त 8 काठ नाई नोड़ी। जे तूं न भॼंदे न त तुंहिंजी अक ई ठोड़ी। बात बंद कर कमीना, कंहिं जाइ जा। अरे ॿुध, छा तो सम्झी पाण खे तूं? बस कर। कौन के तो जो पी थो समझा? हथ कट जवाए थो कालू। अरे ॾिसो छा था। बोलो बा, अरे कालू बचायो। कम पिछली जीव में ता या फिल्म पंहिंजी कीची में। अॼु तहां ॿिन्हिनि कमीना पंहिंजी हद करे छॾी आहे। हाणे तव्हांखे ख़बर पवंदी त खुदन कमदार छा थींदो आहे। धक मुंहिंजो बि यादि रखंदो। धमकियूं थो ॾे दा, धमकियूं थो ॾे। मां त ड्रिजी वियुसि। हले हले हले, होलियूं हलियूं न उठनि जा कद कछ। ख़ुदा ये हिनखे ख़बर न आहे, असां आहियूं बारी बाज़। नांग कई कंदा आहियूं नाश्तो जाई क़ुरान। अदा लुकमान, अदा वॾे सां सलाह करणु लाज़मी आहे। छा सलाह कयोसि? इहो ई ॿुधायूंसि न त असां हिकिड़े फ़कीर जे कॾहिं ईअं रुलंदा रहियासीं, वापसि बि हलंदासीं। पहिरियां हिन फ़कीर जो घर त ॾिसूं त इहो रहे काथे थो। कमदारनि खे त वॾा नाहे सम्झाए सघियो, हाणे न बेवकूफ़नि खे मां सम्झाईंदुसि। मां मूंखे कोन थो लॻे त तव्हां उन्हनि खे सुधारण में कामयाबु ईंदो। कमदार हिननि सादे वॾे सिधी रांदि सोटे जी कई आहे, ऐं हिननि बेवकूफ़नि ते लठ बाठे जो को बि असरु नाहे थींदो। तव्हां हुननि खे कीअं सुधारींदो? जे तव्हां हुननि खे छूट ॾिनी न, पोइ मुंहिंजो ज़मीननि ते निकिरणु मुहाल आहे। ऐं रईस नंढा, जेको तव्हां मनसूबो सोचियो आहे न, लॻे कोन थो त असां हुन में कामयाबु ईंदासीं। कमदार, हाणे मूं सोचे छॾियो आहे त हिन बेवकूफ़नि खे कीअं इस्तेमालु करणो आहे। तूं वेही तमाशो ॾिस त मां छा थो कयां।
हेरो एक सुबह जो फ़कीर तो जरा पुछण लायो हुयो। फ़कीर मुझे पुछण लायो? जी। और तू उन सां मिले? जी खैरो। या खबर नथी पए तो उन जो मुंह में केड़ो कम? मूं उनका पुछण जी कोशिश कई, ओ कम ॿुधाइण का इनकार कयो। सिर्फ इहो चयोसि त खैरो तरफ़ मुंहिंजो कम आहे। का खबर नथी पवे सुभाणे थी सघे तो अचे। थी सके तो मोर तो यो फ़कीर मिली भी पवे, पर हाणे न खुटके में मुखे निंड कदे भी काने। आखिर यो फ़कीर मुसा मिलण छो तो चाहे? इन फ़कीर जो में कम केड़ो आ? अदी सोनी मुची छा पतो जी भी थी आहे। तोड़े कुओं में उछल तोड़े खड में, पर गाल ये आहे त सोनी जो संग दई मां पंहिंजो पुट पढ़ाईंदुसि। बाबा लख जी गाल कही अथई, लख जी। पीरू पर मूले तो मुसीबत तो करी ना। केड़ी मुसीबत? तू जे लाए बदो किथां हथ कयूं? पुट माणे पिणे सच्चाई करन त इन्हनि खे केर रिश्ते ॼण खां इनकार कंदो? तवा पाण पंहिंजा फैसला त कयो था, पर मुखा मुंजी मर्जी पुछी अथव। हाल त बुध तो के अब्बास मुंजो पुट सोहणो सेब तो पसंद कोने जा, तू उनसा शादी करण नथी चाही जा। बुधाए न पुफी गाल पसंद या न पसंद जी ना है, पर मां फिलहाल शादी करण नथी चाहया। ऐड़ी है उम्र डिठी थई पंजी, उम्र खाई वई आ, अन्या नंढड़ी पई ते कान पण भी। पुफी तू अती के छड, तू मुंह लाए रिश्तो गोल, मुंह लाए। अदी एक पासे पीरू जो मंगणो, बे पासे अब्बास जी ता शादी कयूं, असा के इन में कोई इतराज ना है। अम्मा पो वारो कर, देर न कर। अबा पिणे अचे तुने का सलाह कया थी। दिसु पिणे के किथे उम्मीद आहे तो वो ते चवंदो तो दिसां ते जवाब मिलंदो सलाह ना। पुफी मां शादी पसंद जी कंदुसि, पसंद जी। भले भले पिणे वो पसंद जी शादी कई सोहाणे पुट भी कंदो। हाली मिली आई ना है साईं, हाणे खाई पसंदियूं ना पसंदियूं पयूं वञनि। सोनी ना भी सही, का गरीब छोकरी हुजे जेकी असां वटि घटि में घटि घर त करे। ना ना सोहणी छोकरी हुजे पो घर करे या न करे, मां हुनजे पोयां हूंदुसि। अच्छो थई मोहन भागा जोरा, सोहणी हुजे बाकी घर करे या न करे उने में खुश आ। असां 2-3 महीना इंतजार करे वठंदा, असां जो को मसलो को, पर एकड़ी गाल बुध, मसलो तो लाए वधंदो, असां लाए न। ओठा गाल मसले वधण जी नाहे, अदीअ जो रबर सां रिश्तो टुटरो आ, इन जे करे हुआ सदमे में आ। मुखे इहो खौफ आहे त किथे अदी सदमे में अची करे खुदकशी न करे। ये छोरी जी धमकियूं आहिनि, पाण के मारण एतिरो आसान कोने गुलाम जेतिरो हू समझे थी। अदा उठा इन्हीअ छोकिरीअ खे असां था सुञाणियूं, तूं कोन तो सुञाणी। ये छोरी केॾी ज़िद्दी आ, इहा चरी छोरी ज़िद जे करे कुछ भी करे थी सके। असां खे थोड़ी मोहलत ॾियो त असां उनखे रिझाए वठूं। मूंखे सिर्फ इहो ॿुधायो त तव्हां खे छोकिरी खे राज़ी करण में घणा ॾींहं लॻंदा? ओठा ॾींहं जी ॻाल्हि नाहे, तव्हां 5-6 महीना इंतजार कयो। अञा वॾा आहिनि 5 महीना, खणी मां सबुर करे वेंदुसि, पर अदा एतिरो इंतजार कोन कंदो। लुकमान खे समझाइण ओठा तुंहिंजो कमु आहे। मां अदा खे राज़ी करे वठंदुसि, पर गुलाम तोखे 1 महीने जी मोहलत आहे। तूं छोकिरी खे 1 महीने जे अंदर में ही राज़ी करे वठ, मथे महीने असां शादी कंदासीं। बाक़ी इन खां वधीक असां खां इंतजार कोन थींदो। इएं न थिए त रबनि वारा गंद करे विझनि। मां रबनि जे गंद खे पाण ई मूं ॾेई ईंदुमि। ओठा तूं चलो पंहिंजे भाउ लुकमान जे वात में लगाम ॾे, गंद न करे। जेकॾहिं मुंहिंजो मीटर फिरियो त पोइ मूंखे मयार न ॾिजाए, सम्झई न? बोमा ये ता नवाल जहां जो ढुक देगड़ी में बच्चा आया या नहीं चलो सरी देगड़ी के बरो नपा नको जैसी तई घोट पार पाण में वेही चा जो सुठाओ को लगदा ना तो तेसी देगे के सिर्फ भी कोन दे। हां रियास्ती अदा ते गलाया ऐसा तुंजी कुआर का सिवा बियो केरा जो तोसा गलाइंदो। अचे गलाइस मुझे को वारो कर इडी देर छो कजी ओदा वनी काडे दो इतने वे दिसो तो छातो गालाई ए चरिया राज जो अकेले में कभी ने सबरी जे सामो करई। हेलो वे राज जी गाली अते या बोकट हिते बुधण में नहीं बजू राज गाली करने वाले। हेलो
तो मूंखे एतिरो जल्दी विसारे छॾियो। ईअं भला थी सघे थो त रबन पंहिंजी मीरा खे विसारे? जी ईअं नाहे। कोई कॾहिं फोन करे हाल अहवाल बि पुछा कोन कई थी त मीरा तूं जीअरी बि आहीं या मरी वई आहीं? चरी चरी तूं रोई पई? मां अञा ज़िंदा आहियां त पोइ तूं छो पई रोई? ॿुधाए ॿुधाए मूंखे त तोखे कंहिं ॾुख ॾिनो आहे। ॿुधाए मूंखे त मां उनखे जेकॾहिं ज़िंदा ज़मीन में दफ़न न करे छॾियां त पोइ चइजां। रोआ इन करे पई जो रात तो मुंहिंजो रिश्तो लुकमान सां पको थी वियो आहे। बस एतिरी नंढड़ी ॻाल्हि जे लाइ परेशान थी वई आहीं? इहा तो लाइ नंढड़ी ॻाल्हि आहे? रिश्तो पको करे आ न, निकाह त कोन विझी आ न। जेकॾहिं मौलवी घुराए निकाह लाइ बि तोखे चवनि न त तूं पोइ बि परेशान न थी जा। मां निकाह खां पहिरियां तोखे उतां वठी वेंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। तूं एतवार कर चरी, तूं सिर्फ़ु मुंहिंजी आहे ऐं मुंहिंजी हूंदी। तोखे मूंखां केर बि धार नथो करे सघे। तो मथां भरोसो आहे, इन जे करे त अञा जीअरी आहियां। तूं रुगो इन भरोसे खे हमेशा हमेशा लाइ कायम रख। कॾहिं कॾहिं फोन करे हाल त वठंदो कर। हाणे त मां हर रोज फोन करे हाल अहवाल वठंदुसि। ॿियो हुकुम? ठीकु आहे, मां फोन बंदि कयां थी। भाॼाई जी हर वक़्तु मुंहिंजे मथां नज़र रहंदी आहे, सही नमूने सां ॻाल्हाइण बि न ॾींदी। हाणे जे वक़्तु बि तो ना फोन कंदुसि न त तुंहिंजी इन भाॼाई जो बिलो करे पोइ फोन कंदुसि। भाॼाई जो बिलो? उहो वरी कीअं? छो त मां वटि हिकिड़ो वॾी मुंडी वारो बिलो आहे। बिलो कातिया बिलो जेको कंदो तुंहिंजी भाॼाई जो बिलो आहे। अदा मां सम्झियमि बिलो। अच्छा माना मां तोखे बिलो चई बिली बेइज्जती। भागा आख़िर वया त वया कान्हे। ॿी राति गुज़री वई आहे। मूंखे भउ थी पियो आहे त किथे नुक़सान न करे अचे। राजा बादशाही जो ख़ैर, खुदा जो ख़ैर। चलो अॼु त ख़ुशि नज़र साजो। कहिड़ी ॻाल्हि आहे छा? असां तोखे ख़ुशख़बरी ॿुधायूं था, पर इन खां अॻु में असांखे बि ख़ुशख़बरी ॿुधा। मूं निभागे ते पूरो ज़ोर ॾिनो त हिकिड़े महीने जी तारीख़ ॾे, पर निभागो मञण लाइ तयार ई न आहे। चए तो 6 महीना लगंदा। 6 महीना? छा तो लुकमान एतिरो इंतजार कंदो? खुदा वॾा मां सम्झी वियो आहियां। जेसि ताईं हिन निभागे जे घर में घिरी हुनखे पूरो न कंदसि न तेसि ताईं इहा शादी कोन थींदी। इहो निभागो जेकॾहिं जीअरो रहियो न त पोइ तुंहिंजी शादी थी सघे थी। जेकॾहिं इहो मरी वियो न त छोरी भलो साईं खणी रहिस वटि वञी वेही रहंदी। पोइ तुंहिंजी शादी कोन थींदी। अदा पर एतिरो इंतज़ार बि नथो करे सघां। तूं 1 महीनो सब्र कर, तुंहिंजी शादी ज़रूर कराईंदुसि। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां राति किथे हुयव? उहा कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? राति असां अदी कलसूम जो घर वियासीं। सच तव्हां कलसूम खे ॻोल्हे हथ कयो आहे? जी अदा। इहा ख़बर तव्हांखे कीअं पई? अदा हिकिड़े नंढड़े शक जो पेरो कयोसीं ऐं शक यकीन में बदिलजी वियो। हाणे इहो ॿुधायो त अदीअ खे कॾहिं था वापसि आणियो? मां चवां थो इन कम में देरी न कयो, वञी काती कराए अचो। हाणे जो हाणे हली अदी के खंबे खणी था अचूं। जेको तुंहिंजो हुकुम। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।